Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी तुंहिंजो कंहिंजे मथां शक आहे? दातूअ मथां या मामे सादिक जे मथां? सवाल सची पुछी न त मुंहिंजो शक दातूअ मथां आहे। दातू ऐं पीराणे जो चवणु आहे त इहो कमु मामे सादिक जो आहे। हू असांखे गुमराह था कनि। सादिक सां असांजी का दुश्मनी आहे छा? मां मञा थो त मामे सादिक जी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे, पर मामे सादिक खे इहो शक आहे त लीमो हक़ीक़त खां वाक़ुफ़ु आहे। ॾिसो था सवाल, जे अधे लीमे खे कंहिं बि हक़ीक़त जी ख़बर हुजे न त हू मूंखे ज़रूरु ॾसे हा। ख़बर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हक़ीक़त तूं मूंखां बि लिकाईंदो। जेसीं ताईं तूं असुल हक़ीक़त मूंखे बि नथो ॿुधाई, ओसी ताईं मां लीमे खे बि ॻोल्हे कोन सघंदुसि। न ख़बर न मतां सांवल जे मिठड़ियुनि ॻाल्हियुनि में आयो आहीं। ख़बर पोइ पैसा कॾहिं कोन मिलंदई। मतां ज़बान खोली अथई। चुप। ख़बर छा थो सोची? इहो पोइ सोचां त सादिक बि थी सघे थो अधे लीमे खे गुम करण में। छो त कुझु ॾींहंनि खां सादिक बि असांजे मथां शक कंदो पियो अचे। ठीकु आहे, ख़बर जेकॾहिं इहे अजाया शक आहिनि त उन्हनि जो को बि बुनियादु न आहे। जेकॾहिं इहे शक हक़ीक़त ते आहिनि न त पोइ तव्हां सच खे लिकाइण जी कोशिशि कई आहे। लालच में अची विया हो तव्हां, उन जी सज़ा तव्हांखे ज़रूरु मिलंदी। वाह जो कमु थियो आहे सही। हिकिड़े तरफ़ पाणी आहे त ॿिए तरफ़ बाहि आहे। हाणे त मूंखे पंहिंजे पाण ते थी अहिड़ी कावड़ अचे जो। बाबा बाबा सुबुह मर्दाना सां न अन्न न पाणी। बाबा जॾहिं हिन घर में रहणो ई आहे त पोइ रोज़ रोज़ घर में धमा चौकड़ी छो? माण्हू प्यार मोहबत ऐं कुर्ब सां करे सघिजे थो न। वाह बाबा वाह, अॼु त सफ़ा ओलिया लॻो पियो। ठीकु आहे बाबा, सोरठ अॼु न ॻाल्हाईंदी, तूं रुॻो अम्मा खे सम्झाए। बस कयो बा, बस कयो। ॻाल्हि उहा कयो जेका थी सघे। ही जेकॾहिं सॼो ॾींहुं माठ करे वे न, मुंहिंजो वाइदो आऊं शाम जो हेॾो देगड़ो मिठे पत जो चाढ़ींदसि ऐं बचड़नि खे खाराईंदसि। सोरठ हाणे हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजे, छो त अॼु शाम असांखे मिठो भत खाइणो आहे। सवाल ई पैदा नथो थिए। हारे हारे जी हेर टंग भगे न मुड़ो। बाबा जेकॾहिं वाकई सोरठ ॻाल्हायो न त पोइ मिठे भत जो देगड़ो पुट तो खिलाइणो ऐं इहो सॼो देगड़ो तुंहिंजे मथे ते थपींदुसि या कांव ठुंका हणी पटनी। ठीकु आहे बाबा, मूंखे शर्त क़बूल आहे, छो त मूंखे सोरठ जे मथां पूरो पूरो यकीन आहे। अच्छा बस कर। एॾियूं दावाऊं न करे, न शर्तूं हण, फासी वेंदे। ही शाम ताईं न ॻाल्हाए। तौबा तौबा, असुल फाटी मरे। अम्मा तूं भले सोरठ खे केॾो बि होश मां छो न कढी, पर अॼु सोरठ कोन ॻाल्हाईंदी। छोरी जी हालत ॾिस छा ॻाल्हायो आहे। मुंहुं ॾिसीसि न, असुल ॾेडरी वांगुरु फुकजी वई आहे। मूंखे बि इहे थो लॻे। तव्हां भला चढ़ायो त न सोरठ खे? छो बचरी थी आहियां छा चढ़ाईंदीसांसि? छो चढ़ाईंदीमांसि? ऐं बूथ ॾिसीसि चङी तरह ॾिसीसि सही, ॼाण फाटी बम वांगुरु। सोरठ न, इज्जत जो सवाल आहे, कुछ भी न ॻाल्हाइजां। छोरी नथी ॻाल्हाए, मां सम्झा थो त साहु में मूंसां टिजी वियो अथसि। बाहि लॻई मुआ मुंहिंजो तो साह कढी ॾिसांसि पई, ऐं तॾहिं त हे ॾेडरी वांगुरु फुकजी वई आहे। सफ़ा ॾेडरी थी वई। वाकई मेरा वाकई मञो मां। हाणे बस कयो, शर्तूं तव्हां रखियूं आहिनि ऐं खिलो मूं ते था। मूंखे ॾेडरी था चओ, छा मां ॾेडरी आहियां? ॾेडरीअ जी छो थी बेइज्जती करे? तूं त कुमी आहीं, कुमी। सोरठ सॼो कम में विञाए छॾी। अॼो को ॾींहुं पंहिंजी तूतड़ी बंदि करी आहे त छा ठही आहे? न ॻाल्हाई आहे अॼु? अब्बा तौबा कर। ही तूं सॼो ॾींहुं पियो चमीसि। ही कलाक हिकिड़ो न ॻाल्हाए त पोइ फाटी मरे। ही थी सॼो ॾींहुं चुप करे। चुप हिनखे किथां ईंदी?
सदका भी थोरो तो में कम आहे। ॻाल्हि कर। तोसां हिकिड़ी हक़ीक़त बयान करणी आहे। कहिड़ी हक़ीक़त? तुंहिंजी न्याणीअ जे बारे में। मुंहिंजी न्याणी जे बारे में तूं छा थो ॼाणी? ॿुधाए मूंखे। इहो ई तुंहिंजी न्याणीअ खे करम खान अगवा करायो आहे। मूंखे इजाज़त ॾे सदके, जे पूरी हक़ीक़त ॿुधणी अथई न त सोभारे जे उताक ते अचिजां। चङो, हाणे तूं हल। हाणे त सादिक पक पए ई न। सादिक तूं त अञा चऊं ते असां तुंहिंजा ॾोही आहियूं। इहा कंहिंजी चाल आहे। तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। मां बेवकूफ़ माण्हुनि मां न आहियां। मां अजायो अफ़वाउनि ते वेही एतबार कयां। सोभारो करम खान ते इल्ज़ाम हणी छा थो साबित करणु चाहे? रातू कन हाणी त ॻाल्हि साफ़ ज़ाहिर आहे त करम खान जा हथ सोभारे जे ॻिचीअ में ऐं सोभारो करम खान खे सादिक सां वेड़ाए पंहिंजी जान थो छॾाए वञे। कुझु बि हुजे पिराणा, पर असांजे लाइ भलो थियो। हाणे त पप्पूअ जी ॻाल्हियुनि जा असां अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं। हाणे सादिक असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। भले इहो लीमो असांजे मथां शाहिद थी वञे। जी करम खान, ईअं नापो कयो अथव? सोभारा, मूं तोखे हिते सिर्फ़ इन करे घुरायो आहे त तोखे साफ़ साफ़ ॿुधायां त मां तुंहिंजो दुश्मन आहियां ऐं तूं वरी मूंखां लिकण लाइ बती तो बचल जे बगल में पनाह ॻोल्हींदो। सोभारा, मां न जॾहिं तोखे मारणु चाहियां त पोइ तोखे बचल बि बचाए कोन सघंदो। करम खान, कन्नन जो कच्चो न थी। अजाई अफ़वाहनि ते एतबार न कर। मां इन बचल खान सां कॾहिं बि ठा कोन कंदुसि। जेकॾहिं बचल खान ॾांहुं मुंहिंजो झुकाव आहे त सिर्फ़ पंहिंजी न्याणीअ जे करे। बाक़ी बचल खान जे लाइ मुंहिंजे दिलि में का बि हमदर्दी कान्हे। मां तोखे रोकियां कोन थो। भली तूं वञी बचल सां ठाह कर, उन सां कुल्हो कुल्हे में मिलाए हल, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, उन मां कॾहिं बि वफ़ा कोन मिलंदई। इहा मुंहिंजी ॻाल्हि पंहिंजी दिलि ऐं दिमाग़ में विहारे छॾ। करम खान, तोखे मुंहिंजे लाइ परेशान थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। मां पंहिंजो बुरो भलो ख़ूब सम्झां थो। भली तूं वञ, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इहा मूंखे पक्की ॻाल्हि हथ अची वई त तूं मुंहिंजे पोयां खॾूं खोटींदो थो वठी, त पोइ सोभारा तुंहिंजो मां अहिड़ो हशर कंदुसि जो सॼो राज तोखे ॾिसंदो। करम खान, जॾहिं वक़्तु आयो न त इन ॻाल्हि खे बि ॾिसी वठो। रस करम खान, छा था सम्झो? सोभारे हाणे उॾामण शुरू कर। जंहिं ॾींहुं मूंखे इहो पको सबूत मिलियो त सोभारो मुंहिंजे पोयां खॾूं खोटींदो थो वठे न, उन ॾींहुं उन जी खोटियल खॾ में जेकॾहिं उनखे दफ़न न कयुमि त मुंहिंजो नालो बि करम खान आहे। साईं, मथां ॾियारी पई अचे ऐं मल्हाइणी बि आहे, पोइ भला उन लाइ कहिड़ी तयारी कई अथई? पाण ॿ अकेला ई त आहियूं, तयारी कहिड़ी कयूं? इहो असांजो ॾिणु आहे साईं। अकेलो हुजे या वलड़ छा हुजे,
मल्हाइणो त ज़रूरु आहे न। मां त चवां थो त इहो ॾिणु हली मिठीअ में मल्हायूं। उते पंहिंजा मिट बि आहिनि, आसीस बि पूरी थींदी, ख़ुशियूं बि विणियूं थी वेंदियूं। मालिक आहे साईं, जीअं तूं चवंदे तीअं ई थींदो। कमला, अञा त 2 ॾींहं आहिनि ॾियारीअ में, जॾहिं वक़्तु वेझो आयो नी त पोइ सोचे वठंदासीं त हिते मल्हायूं या मिठीअ मल्हायूं। कमला, अॼुकल्ह अलाए छो मुंहिंजो मन मांदो थो लहे। कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त जेकॾहिं पढ़ हुजनि त ओॾा में हलियो वञे। वरी सोचींदो आहियां त घणी गई थोरी रही सा बि रमती जाए, हिननि कखनि में सुकून वठी आख़िरी आराम हिते ई कजे। साईं, जॾहिं पखी 2 कख खणी पंहिंजो आखेड़ो ठाहींदो आहे न त उनखे उहो पंहिंजो आखेड़ो छॾण बि ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। असां त पूरी ज़िंदगी हिन आखेड़े में गुज़ारी आहे, पोइ हितां निकिरण भला एॾो शोलो थोड़ा ई हूंदो। ईश्वर हाणे पंहिंजो करे। हक़ीक़त ॿुधायां, जेकॾहिं तूं न हुजे नी त मां जी बि न सघां। अलाए छो कॾहिं कॾहिं महसूसु थींदो आहे त जीअण तां रूह ई भरिजी वियो। भॻवान तोखे वॾी ॼमाड़ ॾे साईं, अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजी दिलि न ॾुखाईंदो कर। कमला, हिकु ॾींहुं हर कंहिंखे हलणो आहे, जंहिंजो जंहिंमहिल वाड़ो आयो। कमला, ख़बर अथई माण्हू जी मीराज कहिड़ी आहे? थोरो बि प्यार मोहबत। और माण्हू जीवन में मोहबत विढ़ाए वञे, कुड़ बि प्यार विढ़ाए वञे। घटि में घटि इहो त थिए त हुनजे ध्यान खां पोइ माण्हू पाण यादि त करे को। खबर परेशान थोई मसलो छा आहे तो तां ॿुधा त सही। रुगो अच वञ लॻो पियो अथई। मामा ख़ुदा खे मुंहिंजी यार इहो लहजो त मटे ॿुधो आहे, अॻु मेरे ज़ोर सां न कोन ॻाल्हाईंदे। लहजो मता हिकु शर्त सां, तूं कदो वधा मां लहजो मता। ख़बर, जेकॾहिं तूं पंहिंजे दिलि जा हाल हवाल पंहिंजा सूर कंहिंसां सली त तुंहिंजी परेशानी घटि थिए न। पर तूं त साईं त सभिनीनि खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो थो वठी। आयो ॻाल्हि आहे, न ॿुधाईंदो त ईअं थींदो न, परेशानी वधंदो पेट बि वधंदो। चाची कंहिंसां हाल हवाल सले ॿुधायो? चाची ढोलू चवंदो सच पोइ कंहिंखे कावड़ लॻे त भले लॻे, ऐं सच इहो आहे त तो कॾहिं चाचे खबड़ खे पंहिंजो मुड़ुसु मञियो ई न आहे। सच में ढोलू, मुंहिंजो हिन घर में कोई बि सजण कोन्हे। को सजण हुजे हा न त दिलि जो अहवाल कयां न। खणी जे इहो रोलू तुंहिंजो दुश्मन आहे, पर मां त तुंहिंजी दुश्मन न आहियां न। पोइ तूं मूंखे पंहिंजा दिलि जा हवाल छो नथो ॾी? ढोलू, हीअ बि रोलूअ जी सलाह ते थी हलई। चाची मितेरी, मूं वारे मामे जो त आहे दिमाग़ फिरियल, पर तूं त कुझु पंहिंजी सोच करे। खबर कुछ अकल सिख, अकल कर। मतेरी को रात जायो ॿार आहे, उनखे मां सलाह ॾींदुसि, पोइ मुंहिंजो सलाह वठंदुसि। ही मतेरी त मूंखे बि ॿुधाए छॾींदी आहे, पर मुंहिंजी सलाह सां कीअं हलंदी? केरु कंहिंखे थो मुंझाए, मूंखे सभु ख़बर आहे। जे न मुंहिंजो वस पुॼे त मूंखे त अहिड़ी थी कवड़ चइजो। चाचा खबर यार, ये सभु मुंहिंजूं ग़लतियूं आहिनि। न मां हे घर छॾे वञा ऐं न वरी हे मुसीबतूं तव्हांजे घर में अचनि। ॿुधो मतेरी, तूं चवंदी हुई न त खबर खां वधीक असांजो को ख़ैर ख़्वाह कोन्हे। असल में मां ॿुधायई न, खबर खां वधीक असांजो ॿियो को दुश्मन बि न अथई। ॿियो वरी हाणे ढोलू बि अची गॾु थियो अथसि, वेही वेही वरी बुबकात थो करे। तूं सच थो चई रोलू, खणी मां हिन खबर लाइ सॼी सोन थी पवां न, तॾहिं बि हिनखे मूं ते एतबार कोन ईंदो। चाची मितेरी, अल्लाह करे को सोन थी, बाक़ी मितेरी हाणे ॿुध, तूं सोन थी या चांदी, मुंहिंजी हिन दिलि में तुंहिंजे लाइ काई मोहबत कोन्हे। असल में तो मुंहिंजी दिलि टोड़े छॾी आहे। अहिड़ी थी कावड़ चइजो। शुक्र थियो। चाचा छा चई इहो? असां त सम्झियासीं चाची मितेरी, बाक़ी हाणे अल्लाह तोखे सम्झाए। मां तो चवां, खबर जो तो सां प्यार न आहे त छा थियो? मुंहिंजो त तो सां दिलि आहे न। मां चवां थी अजाई बकवास न कर त सुठो थी। मुंहिंजे दिलि में त तुंहिंजे लाइ प्यार आहे। वॾो आयो प्यार वारो।
और मूंखे तोसां कुछ ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कर, ॿुधां थी मां। मूंखे कुछ ॾींहं सांवल खां इजाज़त वठी ॾे त मां बाबा वटां थी अचां। मूं महिल हिन घर जी मां वॾड़ी न आहियां जो मां तोखे मोकल वठी ॾियां। सांवल त तुंहिंजे इशारनि ते उथे वेही थो। अञा बि तूं चईं थी त मां वॾड़ी न आहियां। तूं वॾड़ी न आहीं त बाक़ी केरु आहे? मूं महिल इहे तुंहिंजा अजाया वहम आहिनि। जहिड़ी तूं सांवल जी ज़ाल आहीं ओड़ी मां ई आहियां। पर सांवल त मूंसां हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं तूं चई छॾींदीअं त छा थी पवंदो? न मूं महिल इन बारे में मां सांवल खे कुझु बि कोन चवंदसि। मूंखे ख़बर आहे होर, तूं इन बारे में सांवल जा कन भरे सघीं थी, बाक़ी तूं कुझु बि नथी चई सघीं। जॾहिं कंहिंजी दिलि में हिकु दफ़ो शक वेहिजी वेंदो आहे न, पोइ उन जे अॻियां तव्हां केतिरियूं बि सफ़ाइयूं पेश कयो पर हू यकीन कॾहिं बि कोन कंदो। ऐं ईअं हाणे तूं थी करीं। ऐं तोखे हाणे मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते एतबार कोन ईंदो। पोइ छो मां पंहिंजूं सफ़ाइयूं तुंहिंजे अॻियां रखां या तुंहिंजे अॻियां मां पंहिंजूं सफ़ाइयूं ॾियां? ही वक़्तु तुंहिंजो आहे हूर, पर हिकु ॾींहुं ईंदो जो मां बि तोखे करे ॾेखारींदसि। जेतिरी नफ़रत हिन वक़्तु सांवल मूंसां थो करे न, उन खां वधीक सांवल तोसां नफ़रत कंदो। पोइ उन ॾींहुं मां तोखां पुछंदसि त जॾहिं मुड़ुसु नफ़रत करणु लॻे न त पोइ दिलि मथां छा गुज़रंदी आहे। खमीसा, सादिक जो सिकंदर ऐं जुमे में कहिड़ो कमु हूंदो? थी सघे थो लीमे खे सादिक इन जे हवाले कयो हुजे। जेकॾहिं ईअं आहे न त पोइ इहा हक़ीक़त ॾातूअ खे ॿुधाइणु घुरिजे। पहिरियों पूरी पक करण वारा ईअं न थिए जो किथे असां ग़लति हुजूं ऐं हुनजे मथां इल्ज़ाम हणूं पोइ वरी हुन जा ॾोही थियूं। उहो त आहे, पर सादिक जो कहिड़ो कमु थी थो सघे हिननि में? ज़माने जा ॿिया बि त कम थी सघनि था न। पोइ बि सादिक जो पीछो करण खां पहिरियां हिननि जो पीछो करणो पवंदो। ॿिन्ही पासो नज़र रखूं था। जंहिं वटि बि लीमो हूंदो न पाणे ज़ाहिर थी वेंदो। अरे धन दिख्या ढोलू ही कि न मां भूलजा तो। चाचा सुदामल साॻियो ढोलू ई आहियां। काॾे ये को हली वई? ख़ैर तो हुयो? चाचा सुदामल सची ॻाल्हि कई यार, बाबे वारनि खां पोइ ॻोठ ई न पियो वणे, बसि इन जे करे शहर हलियो वियुसि। हाँ बराबर ढोलू, पर यार सजण ऐं साणे जो कहिड़ा थी विसरे। ऐफ्तनी खे होई वतन जन विचारियो। अरे ठिकर वरी शहर में पिनण वारो कम त न पियो करे? न चाचा, उते मज़दूरी कंदो हुयुसि। अलाए यार ढोलू आई वॾो लाव, पर यार हाणे त वापसि अची वञे। चाचा सुदामल चाचो फोग मिली वियो, सॼियूं ॻाल्हियूं कई, चाचे खबड़ वारनि जूं बि ॻाल्हियूं कई त मामे रोलू उन्हनि खे ॾाढो बेज़ार कयो आहे। बसि इन जे करे वापसि अची वियुसि। चङो कई मियां ढोलू, चङो कई। हे ढोलू अची ॻोठ खे अहिड़ो लॻो आहे जो भॻवान का पतड़ी रखे। यार पहिरियों तो खबर ऐं लीमे वारनि सॼे ॻोठ सां वैल करे छॾियो, उहे अञा अधु मस सुधरिया त वरी हीअ बलाए अची कटकी आहे। चाचा सुदामल तोखे त यादि हूंदो इन लीमे ऐं खबड़ खे सुधारण वारो केरु हुयो? इहो ई ढोलू। वाङण हणी ॿिन्ही खे सुधारियईं, हाणे इहो रोलू इन खे बि सुधारे वठंदासीं। भाड़ो कर ढोलू, देर न करे। पर यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, अॻे उठ वारनि सां राब्तो अथी? चाचा सुधा बाबे सां कॾहिं कॾहिं राब्तो थींदो आहे। असल में बाबे वीचारे वटि पंहिंजी फोन आहे कान, बसि पोइ पाड़े वारनि खे फोन करे संदसि हाल अहवाल वठंदो आहे। ढोलू हाणे यार चोरी वोरी न कजांइ। अॻे तो ही उर्स जेको तोखे छॾाईंदो। ढोलू हाणे केरु आहे तुंहिंजो यार?
सुठो अची त सुठो इंसान थी ज़िंदगी गुज़ार। पंहिंजी मीरास में मोहब्बत अमुन ऐं शांति थी ढोलू सिख। न चाचा सुदामल तोबा कईदम, पर चाचा सुदामल तुझे घर में न गाबो न कुकड़, तू छा जो फिकिर तो करी। अरे टिकड़ चुनीअ जा मन त अञा दिल में अथई, छू न सुझणंदे। राम भलो कंदी। उर ओ उर जी मूमल हूर किथे आहे? घर में नज़र कोन थी अचे। साईं घर में वेहंदी कॾहिं आहे? छा मतिलबु आहे तुंहिंजो? तूं हूर खां एतिरो खपा छाजे लाइ आई? सावल अॼु ॾींहं ताईं तूं मूंसां सही मुंहुं ॾेई ॻाल्हायो ई न आहे, त पोइ मां ख़फ़ा बि न रहां। बाबा बचल ख़ान बि चए पियो त तमामु जल्द हूर जहिड़ो प्यारु तोखे मिलंदो, पर उहो ॾींहं लाइ कॾहिं ईंदो? मूमल सावल तोखे ओतिरो ई प्यार ॾींदो जेतिरो ही मूंखे ॾींदो आहे। मूंखे सावल जो प्यार न घुरिजे, सिर्फ़ु ज़ाल हुअण जो हक़ ॾे न, मुंहिंजे लाइ उहो ई काफ़ी आहे। बस कयो त बाबा बचल खान न ॿुधी वठे। मुंहिंजे दिलि में जेतिरो बि प्यार आहे, जंहिं लाइ बि आहे, उहा मूंखे ख़बर आहे। सावल साईं मूंखे कुझु ॾींहुं इजाज़त ॾियो त मां बाबा वारनि न थी अचां। सावल तूं मूमल खे इजाज़त ॾे त पंहिंजे पीउ जे घरां थी अचे। बाबा बचल खान खे जॾहिं चयमि त उन चयो मुड़ुस जी दिलि खटण लाइ हर कम जी इजाज़त पंहिंजे मुड़ुस खां वठंदी कर। बाबे बचल खान जो हर हुकुम मुंहिंजी अखियुनि ते हूंदो। मां बाबे बचल खान खां पुछी पोइ तोखे वटि। हीअ सही थी चवे, वाकई मुड़ुस ज़ाल जे सिर जो ताज हूंदो आहे। हीअ तुंहिंजी ज़ाल आहे। हा उर, मूंखे ख़बर आहे त मूमल मुंहिंजी ज़ाल आहे। बार बार इहो चई मुंहिंजे अंदर खे वढ न ॾे। यार कमी साहब, असांजे ॻोठ वारी पुलिस चौकीअ ते सूबेदार नओं आयो आहे। ओॾां बड़े घुमण खां पासो कजो। दादू खान तूं पंहिंजे ॻोठ जी चौकीअ जे सूबेदार खां थो डिॼी? कोन थो डिॼां सूबेदार खां। ॾारां हिन ॻाल्हि खां थो त का बि ॻाल्हि बचल खान ताईं न पहुचे। खमीसा का न सूबेदार नओं आयो आहे, पर उन खां बि कोन था डिॼूं। असां डिॼूं था त ॻोठ जो वॾो असांजो बचल खान आहे। ईअं न थिए जो उन ताईं का शिकायत न वञे असांजी। अदा पिराणा खान बचल खान भला सूबेदार सां ठहे कोन थो छा? अनवर बचल खान सूबेदार सां ठहे या न ठहे, यार असांखे बि त नाहे पिटाइणो। ठीकु आहे दादू खान, असां पाण खे सूबेदार खां पासीरो रखंदासीं। मां बि इहो त चाहियां त ॻाल्हि इते ई दफ़न थियल हुजे। त पोइ ठीकु आहे दादू खान, असां हाणे हलूं था। यारो यार ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।